सत्य महात्मा पवित्र स्थानों सर्वतीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बी माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की। ओम सर्व श्री सनकादि जी भगवान श्री नारद जी दालभू जी भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहेब बाबा धनीराम साहेब बाबा राम प्रसाद साहेब बाबा हरिशरण राम साहेब बाबा नारायण दास साहेब बाबा आनंदराम साहेब बाबा भगत राम साहेब की जय जय श्री राधे नमः। पार्वती पतयी हर 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 आयु लाल सदई को। कथा आरंभ होत हो। श्री राम लक्ष्मण जानकी सियावर राम बोलो भाई श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन के वंशी विभूषित करा अंबरा दरु पुनेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा हरि राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री कृष्ण राधे मनमोहन राधे मधुसूदन राधे श्याम राधे गिरधारी राधे बनवारी राधे जय जय राम जय जय राम सीताराम सीताराम जय जय राम जय जय राम सीताराम सीताराम जय सीताराम 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 राम राम राजा राम 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 ओ राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 बोलो राधावर कृष्ण चंद्र। फरमाइश ॾाढनि ॾींहंनि खां रहिजी वई आहे साध संगत जी सुबुह जो बि न ॻाए सघियाऊं। आनंद आडवाणीअ जी फरमाइश चरणों में तेरे स्वीकारो नमन राधारमन। एवरीबॉडी स्वीकारो नमन
भव सागर से आवागमन राधा रमण। छूटे ये भव सागर से आवागमन राधा रमन। चरणों में तेरे मेरे कर्मों का मेरे कर्मों का हरि तो रखना ना हिसाब। बिन कारण कृपा तो रखना आस पास। मेरे कर्मों का हरि तो रखना ना हिसाब। बिन कारण कृपा करके तो रखना आस पास। दर्शन दे करना मेरे शीतल नयन राधा रमन। दर्शन दे करना मेरे शीतल नयन राधा रमन। चरणों में तेरे स्वीको नमन हरिदास राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। दे दो ना विश्वास दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो। देखें जहां भी नजरे एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो। देखे जहां भी नजरे एक तेरा नूर हो। आनंद की लहरों में हो तेरा भजन राधा रमण। आनंद की लहरों में हो तेरा भजन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। चरणों में तेरे प्रभु प्रणाम स्वीकार कयो तहाँ के अनंत प्रणाम। भगवत गीता में अर्जुन चवंता है अनंत अप्रमेय स्वरूप। हे भगवान श्याम सुंदर हे अनंत लोचन तहांजो आरंभ अचे केस ताईं तहांजो विग्रह शरीर आ नज़र नथो अचे। तव्हांखे अॻियों बि प्रणाम पोयों बि प्रणाम दाएं बि प्रणाम बाएं बि प्रणाम। तव्हांखे अनंत प्रणाम मुंहिंजा स्वीकार कयो। हरे राम राधे राधे। हे मनमोहन मूर्ति में भी मनमोहक सरकार सो सूरत देख कर महक जाते हैं। नजरों से जब मिलती हैं नजरें तो प्यारे हम बहक जाते हैं। झुकता है जब ये गर्व से भरा मस्तक तो हम चहक जाते हैं। जब तेरी छवि मूरत में देखें हमारा ये आलम है। अगर भूल से भी आपने दिया दर्शन तो क्या होगा। हे युगल सरकार किसी और के सहारे की क्या जरूरत है जिसे तेरा दर मिल गया। गुलशन में बहारों में जाने से क्या फायदा तुझे देखकर
जिसका चेहरा खिल गया। हीरे मोती खजाने की उसे क्या जरूरत, जिसे खजाना भक्ति सत्संग का मिल गया। जन्नत बैकुंठ स्वर्ग भी उसके आगे हैं फीके, जिसे संगत का संग मिल गया। मुक्ति के द्वार खुले हों फिर भी हमें नहीं जरूरत उसकी, क्योंकि हमें संतों का ये जीने का ढंग मिल गया। बोलो सत्संग भगवान की। श्री कृष्ण गोविंद है, गोपाल दामोदर है। श्री राम चरित मानस श्री बाल कांड दोहो अच्छा 1 to 4। बोलो सियावर रामचंद्र की। बोलो श्री तुलसीदास जी महाराज की। श्री वाल्मीकि जी महाराज की। सर्व भक्त संत भक्त महात्माओं की। भगवान भोलेनाथ खिली करे चयो, न कोई ज्ञानी आ न मूर्खा। श्री रघुनाथ जड़ी जंहिंखे जीअं बणाए छॾे उन क्षण उहो उअं ई थी वेंदो आहे। याज्ञवल्क्य जी चवनि था, ही भरद्वाज मां श्री रामचंद्र जी गुणनि जी कथा तो चवां, तूं आदर सां ॿुध। तुलसीदास जी चवनि था, मान ऐं मद छॾे करे जन्म मरण जो नाश करण वारे श्री रघुनाथ जो भजन कर। बोले बेहस महिष तब ज्ञानी मूड न कोय, जेहि जस रघुपति करहि जब सो तस तेहि छन होय। कहो राम गुण गाथ भरद्वाज सादर सुनहु, भव भंजन रघुनाथ भज तुलसी तज मान मद सियावर। उमापति देव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हिमालय पर्वत में हिकिड़ी वॾी पवित्र गुफा आहे। उन जे साम्हूं सुंदर गंगा मैया वहंदी आहे। चओ हर हर गंगे। उहा परम पौत्र सुंदर आश्रम ॾिसण ते नारद महाराज जे मन खे ॾाढो सुहावनो लॻो। चओ हरे राम। नारायण नारायण। पर्वत नदी वन जा सुंदर अलग अलग हिस्सा ॾिसी नारद जी जो लक्ष्मीकांत भगवान जे चरणनि में प्रेम थियो। हिमालय में गंगा जी जाते वहे थी, उतो जो सुंदर वातावरण ॾिसी करे नारद महाराज जो वेठा त तुरंत भगवान रघुनाथ में ध्यान जुड़ियो। भगवान जो सुमरन कंदे ई उन नारद मुनिअ जे शाप जी प्रजापति उनखे ॾिनो हुयो। यादि अथव न भागवत कथा में, जंहिंजे करे उहे हिकिड़ी जॻह ते न बीह सघंदा आहिनि। दक्ष महाराज जे पुटनि खे उन्हनि बाबा जी बणाए छॾियो। शादीअ खां पहिरियों वीचारा तपस्या करण विया त असां शादी कंदासीं। अहिड़ा कन फूके नारद महाराज सभ जा सभु बाबा जी बणिजी विया, सन्यासी बणिजी विया। वरी ॿियो लाट आयो, उन्हनि खे बि नारद महाराज बाबा जी बणाए छॾियो। तॾहिं गुस्से में अची करे दक्ष महाराज शाप ॾेई छॾियो नारद जी खे त पाण त शादी कई कोन अथव, ॿियनि जी बि नथा करण ॾियो। पंहिंजो घर त वसायो कोन्हे, ॿियनि जो वसण खां पहिरियों ई उजाड़े छॾियो। वञो मां शाप थो ॾियां, काथे बि तव्हां ॿ घड़ियुनि खां वधीक न रही सघंदव। लेकिन काथे जाते भजन भक्ति न हुजे, जाते भजन हले, कथा हले, जाते भगवान जो ध्यानु, उते उन्हनि जो शाप असर न कंदो आहे। चओ हरे राम। त हिते लिखियो अथऊं, सुमिरत हरि श्राप गति बाधी, अज बिमल मन लागे समाधि। सहज ही उन्हनि जी समाधि लगी हुई। नारद महाराज जी गति रुकी वई। मन स्वाभाविक की निर्मल थियण सां नारद जी जो मन निर्मल है न,
कोई मैल कोन्हे, कोई विकार कोन्हे। प्रहलाद महाराज के भक्ति ॾियण वारा, ध्रुव महाराज के ज्ञान ॾियण वारा नारद महाराज जी तपोमयी स्थिति ॾिसी करे राजा इंद्र ढिजियो। उनखे बि लॻो खटको त ईअं न थिए, हिन जी बि तपस्या एॾी थी वञे कि हिनखे बि राजा इंद्र जो सिंहासन मिली वञे ऐं मुंहिंजी पोइते थी वञे, मुंहिंजो छॾिजी वञे। इन करे उन कामदेव खे सॾु करे ॾाढो उन जो आदर सत्कार कयो ऐं चयो त मुंहिंजे लाइ तूं पंहिंजे सहायकनि सेवकनि सहित नारद जी जी समाधि भंग करण वञ। इहो ॿुधी करे मीन ध्वज कामदेव मन में प्रसन्न थी करे हलियो। जंहिंजे झंडे में मीन याने हा फिश, मछली छपियल है, हा न। चओ इंद्र जे मन में इहो भव हो कि देवर्षि नारद मुंहिंजी अमरावती न खसे वठे, यानी स्वर्ग जो निवास शायद नारद खे खपे। राजा तो बणणु चाहे। जगत में जेके कामी लोभी हूंदा आहिनि उहे कपटी काम वांगुरु सभ खां डिॼंदा आहिनि। अहिड़ा शब्द चई छॾियूं स्वर्ग जे राजा लाइ। सम्झो था भक्ति न आहे त अहिड़ी ॻाल्हियूं। चवण वारो कोई साधारण माण्हू न आहिनि, संसार वारा। तुलसीदास महाराज, वाल्मीकि महाराज, ॾिसो चवनि था कि जीअं मूर्ख कुत्तो हूंदो आहे, शेर खे ॾिसी करे सुकी हड्डी खणी भॼंदो आहे ऐं मूर्ख ईअं सम्झंदो आहे कि उन हड्डीअ खे शेर खसे न वठे। हाणे शेर हड्डीअ खे छा कंदो, उहो त जानवर ई खाई वेंदो आहे। उहो खाई करे जेके हड्डियूं बचंदियूं आहिनि उहो कुत्तो खणी भॼंदो आहे ऐं उन में सम्झंदो आहे भई शेर खां मां हड्डी खसे आवां ऐं शेर मथां मूंखां खसे न वठे। इन तरह सां राजा इंद्र ईअं तो सम्झे कि स्वर्ग जे राज में नारद महाराज जी ॾाढी दिलचस्पी हूंदी, पर उनखे कहिड़ी ख़बर त नारद महाराज जे लाइ स्वर्ग जा सुख बि ईअं आहिनि जीअं शेर जे लाइ सुकल हड्डी। यानी उन्हनि खे काई दिलचस्पी कोन्हे सुखनि भोगनि में। जंहिंखे असली राम रस अची वियो, भॻवान जे प्रेम जो रस अची वियो, उहे वरी टिनी लोकनि जे सुख जी इच्छा न कंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। तॾहिं चवंदा आहिनि भगत कंहिंखे चइबो आहे ख़बर अथव? भक्त कंहिंजो नालो आहे? भज धातुअ सां जेको भॻवान जो भजन करे, हा न। पर संस्कृत जे व्याकरण जे अनुसार भक्त शब्द जो अर्थ अथव भात। जीअं थींदो आहे न, ही सभु शब्द जीअं छत्तीसगढ़ी में भात चवंदा आहिनि कंहिंखे, चांवरनि खे। सभु संस्कृत मों ई भाषाऊं पैदा थी वञी, टेड़ी मेड़ी करे हेॾो होॾो करे उन जा शब्द बदिलिया अथऊं। त भक्त जो अर्थ आहे जीअं भात हूंदो आहे, चांवर हूंदा आहिनि। ॿ गुण विशेष जेके हूंदा आहिनि चांवरनि में उहे ई हुजनि त उहो पूर्ण भक्त आहे। जॾहिं असां चांवर चाढ़ींदा आहियूं ऐं चांवर ठही वेंदा आहिनि, रिझंदा आहिनि, थोरो सो खणी करे थालीअ ते रखंदियूं त चांवर खे हथु लॻाए ॾिसंदियूं त चांवर हिकदमि कोमल ॻरी वेंदा आहिनि, सिजी वेंदा आहिनि, पका जेके थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो इहो गुण। ॿियो गुण छा हूंदो आहे? चांवर जेके बढ़िया ठहंदा आहिनि, जेके सिंधीअ में चइबो आहे छुड़िया चांवर, हा न। असां त वॾनि खां ॿुधो आहे, मूंखे चांवर त कॾहिं ठाहिया कोन्हनि अॼु तक। चांहि ठाहे वठंदो आहियां कभी कभार, बाक़ी चांवरनि जो आइडियो कोन्हे मूंखे। पर ईअं ॿुधो आहे माताउनि खां, चवंदियूं आहिनि हे चांवर छुड़िया आहिनि, हिकदमि छुड़िया ठहिया आहिनि, बढ़िया छुड़िया आहिनि, दानो दानो अलॻि चांवरनि जो, बिल्कुलु मिलियल ॻंढियल न, हा न, दानो दानो अलॻि चांवरनि जो। इहे ॿ गुण विशेष भक्तनि में हूंदा आहिनि। तव्हां चवंदव वरी चांवरनि जा गुण भक्तनि में? हा, ध्यानु ॾियो कि जहिड़ी तरह सां चांवर पूरा कचे मों रिझी वेंदा आहिनि, सिजी वेंदा आहिनि, हिकदमि सॉफ्ट थी वेंदा आहिनि, त अहिड़ी तरह सां भक्त जो हृदय बि जेको निर्मल थी वेंदो आहे, कोमल थी वेंदो आहे। जंहिंजे मन में करुणा हूंदी आहे, दया हूंदी आहे, अभिमान न हूंदो आहे, निवड़त हूंदी आहे, झुकियल हूंदो आहे, ग़रीब हूंदो आहे। भले करोड़पति हुजे उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन स्वभाव सां जेको ग़रीब हूंदो आहे, निर्मल आहे, जेको झुकियल आहे, अभिमान छुए तक न वियो आहे। हरे राम। इहो चांवरनि जो भात जो गुण उहो ई भक्त चवाईंदो आहे। संतनि ॿुधायो आहे
ऐं ॿियो गुण जेको आहे छुड़ियल, चांवर जी छुड़ियल हूंदा आहिनि, की संत बि छुड़ियल हूंदो आहे, वधीक उन जी दिलचस्पी न हूंदी आहे, वधीक भीड़ भाड़ में समाज में हेॾे वञूं होॾे वञूं, हिननि सां मिलूं हुननि सां मिलूं, चारि माण्हू वेहनि त ठहाका हणूं, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, न न, वधीक रिश्ता न ठाहींदो आहे। ईअं सॼे संसार जी भलाई चाहींदो आहे। हिन जो मतिलबु इहो न आहे की अभिमानी आहे, की उनखे भई पसंदि न आहे, न न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहो त वसुदेव कुटुंबकम, सॼी धरती उनजो परिवार आहे, पर उनखे वधीक इहा दिलचस्पी न हुजणु खपे। मेल मिलाप, हिन सां मिलां हुन सां मिलां, हिन सां ॻाल्हायां हुन सां ॻाल्हायां, हेॾे वञा होॾे वञा, हीअं कयां हूअं कयां, न, छुड़ियल चांवरनि वांगुरु अलॻि थी वेंदो आहे, भलो सभ जो चाहींदो आहे। चओ हरे राम। छो जो जेतिरो जेतिरो माण्हू अलॻि थींदो, एकांत रखंदो, तॾहिं त उनजी भक्ति थींदी। जेतिरो जेतिरो संसार जे तरफ़ वधंदो, समाज जे तरफ़ वधंदो, माण्हुनि सां मेल जोल कंदो, ओतिरो भॼन घटिजंदो, निश्चित आहे। चारि माण्हू मिलंदा, 40 ॻाल्हियूं ॿुधाईंदा। हा, हलो चइनि जा दुखड़ा दूर थिया त 400 ॿिया ईंदा, ॻाल्हियूं हलंदियूं। ऐं दवा त हिकु ई आहे, सत्संग में असां खुलेआम ॿुधाए छॾी आहे। जंहिंखे कोई बि दुख आहे, तन जो दुख, मन जो दुख, ॿियो कोई दुख, ॿारनि जो दुख, न्याणियुनि जो दुख, सभिनि जे लाइ हज़ारे ताला हुजनि, चाबी त हिकिड़ी आहे, हिकिड़ी आहे। कुझु नेक कमु कयो, भॻवान जो भॼन कयो, पहिरियों हनुमान चालीसा पढ़ो, हनुमान जी खे प्रार्थना कयो, 15 मिंट अधु घंटो कढी करे कलाक खनि भॼन कयो, जीवन ते दया कयो, कुझु खारायो ग़रीबनि खे, 11 जो पालन कयो, धन जी कमी आहे सत्यनारायण जो पालन कयो, आहार शुद्धि रखो, साफ़ सफ़ाई रखो, शरीर जी बि, घर जी बि, दुकान जी बि। आहार यानी मांसाहार न खाओ, कोई नशो न कयो, ये 5 ॻाल्हियूं कयो, हर इच्छा पूरी थी वेंदी, हर इच्छा। चओ हरे राम। लेकिन मजबूरी आहे कि 10 माण्हू ईंदा आहिनि, 10 ई उहे ॻाल्हियूं पुछंदा आहियूं, असां त 10 खे उहे ॿुधाईंदा आहियूं, 10 खे, तॾहिं बि माण्हू सम्झंदा न आहिनि, अलॻि ई पुछणु चाहींदा आहिनि। इन जा वीडियो बि ठाहिराया आहिनि असां। चओ हरे कृष्ण, हे हरे, सर्व रोग का औखद नाम, हिकु ई त दवा आहे। हा, इहा ॻाल्हि आहे, भाई माण्हू ॾिसी करे उनखे मंत्र ॿुधाइणो पवंदो आहे। वॾा बुजुर्ग आहिनि, तूं राम राम चओ, अमा चओ हरे राम। हा, ख़बर आहे मंत्र न चई सघंदा, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री कृष्ण शरणम मम, हरे कृष्ण चवंदा, राम हेॾे रहिजी वेंदो, कृष्ण हेॾे अची वेंदो, हरे अॻिते पोइ हिते, अरे तूं हरे कृष्ण ई चवंदी रहो, राधे कृष्ण चओ। कई माण्हू चवण सां बि न चई सघंदा आहिनि 12 अक्षर मंत्र, बसि एतिरो करिणो पवंदो आहे। सरल नालो भॼन कयो भाई, हरे राम चओ, सीताराम चओ, गोविंद ॿुधो था उहो ई चओ, गोपाल दामोदर चओ, जंहिंखे जेको यादि हुजे, कोई बि नाम जपियो। चओ हरे राम, हरे कृष्ण। त यादि रखो, कोई बि दुख हुजे, कोई बि दर्द हुजे, कोई बि मुसीबत हुजे, तन जी बीमारी हुजे, मन जी बीमारी हुजे, भूत प्रेत जी बीमारी हुजे, रिश्ता न थींदा हुजनि, कम न सरंदा हुजनि, बाल गोपाल न थींदा हुजनि, मन जी मायूसी हुजे या मन कमज़ोर हुजे, जेके बि दुख हुजनि, सभिनि जो उपाय इहो ई अथव। इहे 5 उपाय कयो बसि। चओ हरे राम। सभिनि खां पहिरियों श्री हनुमान चालीसा, हनुमान जी खे प्रार्थना तव्हां ॼाणो, ऐं भॼन करे श्री कृष्ण अर्पण, कलाक खनि भॼन कयो, जेको नालो मिठो लॻेव, सीताराम, राधे श्याम, जेको बि, ठीकु आहे। ॿियो आहार शुद्धि, स्थान शुद्धि, छो जो लक्ष्मी माता उते ईंदी आहे। धन जी बरकत लाइ सत्यनारायण भॻवान जी कथा, कोई बि हुजे, काथे बि हुजे, एकादशीअ ते अन्न न खाए, भले विर्त न रखे, इहो विर्त न चइबो आहे। पनीर बि खाधोसीं, लौकी बि खाधीसीं, पेठो बि खाधोसीं, चिला बि खाधासीं, ढोढा बि खाधासीं, टमाटे पिया, रस पिया, आलू बि खाधासीं, असां त विर्त रखियो आहे। असां हर 11 रखंदा आहियूं। चओ हरे राम। त भुलिजी वञो, इहा 11 न आहे, इहो आहे कि अन्न खाइण जो पाप न लॻंदो, ठीकु आहे। एतिरो कयो, छो जो अॼु माण्हू बुख नथा कढणु चाहिनि। भॼन कयो, जेके विर्त नथा रखनि, फलाहारी, फल खाई करे, उहे कम से कम कलाक भॼन कनि, कलाक वेही कीर्तन कनि, भॻवान जो सुमरन कनि, सॼो ॾींहुं भॼन कनि, भॻवान जी कथा ॿुधंदा रहनि। चओ हरे राम, हरे कृष्ण। मामा इहो वीडियो ठाहे करे मोकिलिजो। हर बीमारी का एक इलाज, सभी दुखों का एक इलाज, ठीकु आहे।
ऑडियो भी मोकिलिजो। सभु कोन ॾिसंदा आहियो न वीडियो, वधीक MB वाला थींदा आहिनि उहे न, सभु डाउनलोड कोन कंदा पिया आहिनि उहे। सभिनि वटि थोरी न वाईफाई लॻल आहे, तव्हां सभिनि वटि 3 मोबाइल थोरी न तव्हां वांगुरु 3 सिमा हलंदी पयूं, एयरटेल हलंदी पई आहे, जियो हलंदी पई आहे, BSNL, सभिनि वटि कोन्हे न ईअं। हा त उअं ई शॉर्टकट करे हलो भाई अचो। हरे राम। चङो, राजा इंद्र जे करे सभु गड़बड़ थी वई पूरी। हाँ, राजा इंद्र जे मन में इहो भव हो त देवर्षि नारद महाराज सुरगुन खसी वजन। हाँ, सूख हाड़ ले भाग 60 स्वान निरख मृगराज। तिम सुरत पतहि न लाज सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। जय 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 जय। भाई जॾहिं कामदेव ने आश्रम में वियो तनी उन्हें पंहिंजे माया सां उहा बसंत ऋतु पैदा कई। तरह तरह जे वणनि ते रंग बिरंगा गुल लॻी विया। कामदेव छाजे करे, पहिरियों तो सीजन बढ़िया कंदो आहे, थधी हवा लॻंदी आहे, ख़ुशबू ईंदी आहे, उन में त काम जागंदो। हाँ, ऐं माण्हू पसीने में तरबतर थिए, हालत ख़राब थिए, पहिरियों त उहो चवंदो हवा मिले, उनखे सुख भोग वठण जी काॾे इच्छा थींदी। हाँ, चओ जय श्री कृष्ण। त पहिरियों तो बसंत ऋतु बिखेरींदो आहे, तरह तरह जे वणनि ते रंग बिरंगा गुल लॻाए छॾी, उन ते कोयलूं कू कू कूकण लॻियूं, भौरा गुंजार करण लॻा। काम जे आग खे भड़काइण वारी 3 तरहनि जी थधी धीरे धीरे ऐं सुगंध सां भरियल हवा हलण लॻी सुहावनी। रंभा आदि नौजवान देवियूं देवांगनाऊं सभु तरह जे काम कला में जेके एक्सपर्ट हुयूं, निपुण हुयूं, उहे कई तरह जे ताननि जे तरंगनि सां गॾु गीत ॻाइण लॻियूं। हथ में नंढी सी बाल खणी करे उहे कई तरह जा खेल खेॾण लॻियूं। हल्की बाल, कॉर्क बाल न, ड्यूस बाल मथां सम्झो क्रिकेट वारी, लॻे त मथो फाटी पए माण्हूअ जो, हा न, उहा न, हल्की फुल्की बढ़िया गुलनि जहिड़ी बाल खणी करे गेंद उहे खेॾण लॻा, खेॾण लॻियूं। कामदेव इन्हनि पंहिंजे सहायकनि खे ॾिसी करे ॾाढो प्रसन्न थियो। वरी उन कई तरह जा माया जाल विछाए छॾिया, परंतु कामदेव जी काई बि कला मुनि नारद महाराज ते असर न करे सघी। तॾहिं त पापी कामदेव पंहिंजे ई नाश जे भव खां डिॼी वियो। लक्ष्मीपति भगवान भला जंहिंजा रक्षक हुजनि त भला उन जी मर्यादा खे कोई दबाए थो सघे छा? जंहिंजी रक्षा राम जी कनि उन जो केरु बिगाड़े सघंदो? चओ हरे राम। ॾाढो बढ़िया भजन ॻाईंदा हुआ वीवी अयोध्या वारा संत। कहिड़ो ॻाईंदा हुआ? जगन्नाथ का भक्त कभी हार नहीं सकता, ये भजन ॻाईंदा हुआ। ॻाईंदा आहिनि अयोध्या वारा जेके ईंदा आहिनि संत, यादि अथव? भुलिजी आओ। भक्तमाल कथा करे आहिनि हिते, तव्हांखे ॿुधाए आहिनि वीचारा, ॾाढी सुहिणी कथा कंदा आहिनि। बसि थोरो धीरे चवंदा आहिनि त तव्हां थोरा कन जोर लॻाईंदा कयो, आवाज़ त वधाईंदा आहियूं असां। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि, ओम सीताराम, ओम राधे श्याम। अयोध्या वारे संतनि खे घुराइणु खपे न, बढ़िया 3-4 ॾींहंनि जी बढ़िया रामायण करायूं उन्हनि खां, या भक्तमाल भागवत। तव्हां कोई नथा चाहियो न? चाहियो था न? मजाल आहे कंहिंजो जी निकिरे, हा निकिरे न? न, असांखे अयोध्या वञणो पवंदो लॻे थो ॿुधण लाइ। हरे कृष्ण, हे हरि, सीताराम, राधे श्याम। हाणे ध्यान जो भाई, जॾहिं कामदेव पंहिंजे सेवकनि समेत, दासिन समेत पूरा हीला हलाया ऐं दालनगरी सम्झो था, यानी नारद जी खे कोई फ़र्क़ु न पियो, तॾहिं डिॼी वियो। मन में हार मञी करे ॾाढो दीन थी वियो ऐं वञी करे नारद महाराज जे चरणनि खे वञी पकड़ियईं। त्राही मां पाही मां। चओ हरे राम। सहित सहाय सबीतती मानहारी मन में न। गह से जाए मुनि चरण तब कह सुठी आरत बैन।
सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। नारद महाराज जे मन में कुछ भी गुस्सो ना आयो। हाँ, उन्हनि प्यारा मिठड़ा वचन चई करे कामदेव जो समाधान कयो। तरी मुनीअ जे चरणनि में सिर झुकाए करे उन्हनि जी आज्ञा पाए कामदेव पंहिंजे साथियुनि सहित वापसि हलियो। हेॾो राजा देवराज इंद्र जे सभा में अची करे उन नारद मुनीअ जी सुशीलता ऐं पंहिंजी करतूत चई ॿुधाई, जंहिंखे ॿुधी करे सभिनि जे मन में अचरज थियो ऐं उन्हनि नारद मुनीअ जी वॾाई करे भगवान श्री हरि राम जी जे चरणनि में सजदो कयो, सिरड़ो झुकायो। चओ हरे राम। तरी नारद महाराज हाणे ध्यानु ॾिजो। नारद महाराज काम खां त बची विया कीअं बची विया? राम जी बचायो। जॾहिं बि असां बचंदा आहियूं न काम क्रोध लोभ मोह अहंकार खां, त अभिमान न कंदा कयो भैया ॾाढा आया उपाय आया, हा ईअं पैसा भरे वेठा हा, ब्लैंक चेक खणी वेठा आहे त असां आहियूं, न खपे हटायो हितां, असां स्वीकार न कयोसीं। ईअं थोरी आहे, हेॾनि सालनि खां आख़िर गुरुनि सां जुड़ियल आहियूं, सत्संग कयो आहे, असां साफ़ जवाबु ॾिनोसीं। इहे अखर ईंदो त तुरंत फासंदो। हिकु ई थोरी आहे, हा हिकु लोभी थोरी आहे। अहंकार त आख़िरीअ में वेठो आहे, चवंदा तूं चैन खां जीत, दम तई त मूंखां जीते ॾेखार। तंहिंजे करे भैया जॾहिं बि विजय मिले, जीत मिले, फतह थिए, लाभ थिए, बचाव थिए, रक्षा थिए, हे हरि प्रभु तुंहिंजी कृपा सां तुंहिंजी दया सां तूं रक्षा कई आहे। कृष्ण कृपा ही केवलम, श्री कृष्ण कृपा ही। चओ न हाणे अलाए छा थी वियो आहे तव्हांखे, नवा नवा आया हो छा? श्री कृष्ण कृपा ही केवलम, श्री कृष्ण कृपा ही केवलम। हा कोई चयो अरे भाई तू ही कमु ॾाढो बढ़िया करे वरितो, छा त तूं रोटी ठाही आहे, ईअं थो लॻे आङुरियूं खाई वञूं पंहिंजूं। हा एॾो टेस्टी भोजन तूं कीअं ठाहियो आहे, हा कीअं तोखे ठाहिणु आयो आहे? छा जवाबु ॾींदो? बस अरे साईं कीअं हे बिल्डिंग ठाही अथव, छा त कल्ह आयो, अञा मकान दुकान ठही आहे, चकाचक धंधो तो हले पियो साईं, छा त वाह वाह साईं तव्हांजे हथ में कारीगरी आहे, कीअं संभाले वठंदा आहियो इहो कमु? छा चवंदो? अरे वाह क्या तो कमाल कर दिए, हरियाणी 90% है, 90+ टॉप कर दिए हैं, वाह भाई वाह। सिरवानी गोपाल दास हैं, चावला कैसे इतने परसेंटेज लाते हो भैया, क्या बोलोगे? हा इहो ई बचण जो मंत्र अथव। तॾहिं त सनकादी महाराज ईअं चवंदा रहंदा आहिनि, हरि शरणम हरि शरणम हरि शरणम। 5 साल जा रहंदा आहिनि। हाणे काम काॾों अचे, कीअं अचे, काथों अचे? हा अचे ठका चमाट लॻी वञे, जी बंदूकूं थी हलनि। श्री कृष्ण गोविंद। हाणे नारद महाराज भोले बाबा ॾे आया अथव ऐं उन्हनि जे मन में इन ॻाल्हि जो अहंकार थियो। काम खां जीतिया, अहंकार में फाथा की असां कामदेव खे जीते वरितो आहे ऐं कामदेव जी कहानी चरित्र शिव जी खे अची ॿुधायूं। भोले बाबा नारद जी खे ॾाढो प्यारो ॾिसी करे आदर सत्कार कयो, अचो अचो नारद जी अचो। आहा नारद जी केॾा प्यारा आहिनि, हमेशा श्री राम कथा ॿुधाईंदा आहिनि। पर जीअं नारद जी मुंहुं खोलियो त अॼु श्री राम कथा न, अॼु त काम कथा थी हले। अरे छा थियो? ही काम खे जीते आहियां साईं, ईअं थोरी न आहे। श्री राम कथा छुटी, काम कथा शुरू थी वई। तब नारद गवनी शिव पाही, जिता काम अहमित मन माही। मार चरित शंकर सुनाए, अति प्रिय जान महेश सिखाए। नारद जी चवनि था ॿुधो भोले बाबा तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं। असां भॼन करणु वेठासीं, राजा इंद्र खे न थोरी ग़लति फहमी थी वई, उहो सम्झे पियो असां स्वर्ग जीतणु था चाहियूं। महाराज ईअं 20 आङुरियुनि जा हीला हलायो। कामदेव आयो, खूब नचियो गायो, बढ़िया हुते करे डांस कयूं। अची करे अप्सराउनि, महाराज मां त अखियूं कोन खोलियूं, पेरनि ते किरी पियो। पेरनि, हा हा कामदेव किरी पियो।
कामदेव किरी पियो, मैं घबराए न, चिंता न कर, तू वापस वञ। राजा खे चओ असांखे स्वर्ग जो सिंहासन न खपे। जॾहिं शिव भगवान ॾिठो त वाकई नारद जी खे त अहंकार रूपी रोग पकड़े वरितो आहे। काम को जीते आयो, अहंकार में फथो, आसमान से गिरे खजूर में लटके, गाल तो उहा ई वञी अटकी। चओ हरे कृष्ण। नारद महाराज के पंहिंजो प्यारो भगत ॾिसी करे भगवान जो महादेव भगवान उन्हनि खे शिक्षा ॾिनी। छा चयूं, हे मुनि मां तोखे बार बार वेनती तो कयां। ॾिसो शिवजीअ जा वचन महादेव भगवान जा, कि मां तोखे बार बार वेनती तो कयां, जंहिं तरह हीअ कथा तूं मूंखे ॿुधाई आहे, हा साईं, जे मूंखे हीअ काम जी ॻाल्हि ॿुधाई अथई, हा हा, इहा मुंहिंजे भगवान श्री हरिअ खे न ॿुधाइजां, इहा विष्णु भगवान खे न ॿुधाइजां, चर्चा हले तॾहिं बि लिकाए छॾिजां। हाणे उन्हनि खां कोई ॻाल्हि त वैसे ई लिकियल न आहे। तॾहिं हालांकि शिव भगवान इहा भलाईअ जी शिक्षा ॾिनी, लेकिन नारद महाराज खे इहा ॻाल्हि सुठी न लॻी। याज्ञवल्क्य महाराज चवनि था, हे भरद्वाज, हाणे कौतक ॿुध। कौतक याने तमाशो शुरू थियो कि हरिअ जी इच्छा ॾाढी बलवान आहे। संबुदीन उपदेश हित नहीं नारद ही सुहान। भरद्वाज कौतुक सुनहु हरे इच्छा बलवान। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। भोले बाबा जी सुठी सलाह भी नारद जी खे सुठी न लगी। श्री रामचंद्र जेको करण चाहींदा आहिनि उहो ई थींदो आहे। अहिड़ो कोई नाहे जो उन्हनि जे विरुद्ध वञी सघे। चओ हरे राम। राम की न चाहे सोई होई, करे अन्यथास नहीं कोई। राम जी जेको चाहींदा उनखे कोई बदिले सघे। माईअ जो लाल पैदा न थियो आहे, देवता भी नथा बदले सघनि भगवत इच्छा के। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, भगवान त वरी भक्तानुकारी। श्री शिव भगवान जा वचन नारद महाराज जे मन खे सुठा न लॻा। तॾहिं उहे उतां सिधो ब्रह्मलोक आया, यानी ब्रह्मा जी जे लोक। हिकु बार ॻाइण जे विद्या में निपुण मुनिनाथ नारद महाराज, संगीतज्ञ तो वॾा, हमेशह ॾिसंदा आहियो वीणा उन्हनि जे शरीर ते लॻल ई हूंदी आहे। मॉडर्न माण्हू जीअं अॼुकल्ह गिटार ॿधी करे न घुमंदा रहंदा आहिनि, ॻाईंदा रहंदा आहिनि, बंदर वांगुरु टपा ॾेई करे हेॾे होॾे। हा, लेकिन नारद महाराज वीणा खणी करे गोविंद जा गुण ॻाईंदा आहिनि, कीर्तन कंदा रहंदा आहिनि। ऐं महान महान हज़ारे साल लखे साल उन्हनि संगीत जो अभ्यास कयो आहे। ऐं कंहिंखो शिक्षा वरिती आहे, वॾे हिकिड़े तुम्बरू नाले जे गंधर्व खां। वरी उतों पूरो न थियो त पोइ वरी माता रुक्मणी माता खां, माताउनि खां वरी उतों वरी हाई शिक्षा वठण जे लाइ हाई एजुकेशन श्री कृष्ण भगवान। तॾहिं वञी करे नारद महाराज महान संगीतज्ञ ठहिया। इन जी बि कथाऊं ईंदियूं तव्हांखे ॿुधायूं त हाणे हिकु बार गान विद्या में निपुण मुनिनाथ नारद जी हथ में सुंदर वीणा खणी हरिअ जा गुण ॻाईंदा क्षीर सागर ॾे विया। चओ हरे नारायण। जाते वेदन जा मस्तक रूप मूर्तिमान वेदांत तत्व केर लक्ष्मी निवास भगवान नारायण रहंदा आहिनि। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की। रमा निवास भगवान उथी करे वेॾे आनंद सां उन्हनि सां मिलिया। ऋषि नारद महाराज सां आसन ते वेही रहिया। चराचर यानी टिनी लोकन अनंत भुवननि जा स्वामी भगवान खिली करे चवनि था, हे मुनि, अॼु तव्हां काफ़ी ॾींहंनि खां पोइ दया कई आहे। अॼु तव्हां ॾाढनि ॾींहंनि खां पोइ दर्शन ॾिनो आहे। केरु था चवनि? भगवान। हालांकि श्री शंकर शिवजी भगवान उन्हनि खे पहिरियों खां ई सम्झाए रखियो हो, पहले से ही बरज रखा था।
तॾहिं बि नारद महाराज वरी आख़िर रही न सघियो। हाँ, आख़िर रही न सघियो कि एॾी वॾी उपलब्धि काम खे जीतियो आहे, भॻवान खे न ॿुधायां त मज़ो कीअं ईंदो। तॾहिं नारद जी कामदेव जो सॼो चरित्र भॻवान श्री हरिअ खे चई ॿुधायो। श्री रघुनाथ भगवान जी माया ॾाढी प्रबल आहे। जगत में अहिड़ो केरु पैदा थियो आहे जंहिंखे उहा मोहित न करे छॾे। भगवान ध्यानु ॾिजो, रुखो मुंहुं करे। भगवान कहिड़ो मुंहुं था कनि? भगवान जो रुखो मुंहुं थी नथो सघे। एॾा सजल सुंदर सजल नयन, पर बनावटी था कनि, यानी रुखे थियण जो नाटक था कनि। ॻाल्हि अहिड़ी हुई। भगवान रुखो मुंह करे आ वचन कोमलता चवन त हे मुनिराज, आपका स्मरण करने से दूसरों के मोह काम मद और अभिमान मिट जाते हैं। अरे तव्हांखे यादि करण सां काम क्रोध भॼी वेंदा आहिनि, मिटी वेंदा आहिनि। त पोइ वरी तव्हांजे लाइ इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। यानी भगवान बि नारद महाराज जी छा कई? छा कई? हा, तारीफ़ कई न भाई, नामूस कढी, भगवान प्रशंसा कई। रुख बदन कर बचन मृदु, बोले श्री भगवान, तुमरे सुमरन ते मिटही मोह मार मद मान सियावर रामचंद्र की जय। जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। 128 दोहा। श्री राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। ओम ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, वासुदेव गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कृष्ण गोविंद। ओम ओम। सूरत साईं जी लगी सब खा प्यारी, दर्शन सा दिल में अची वई बहारी। गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे, गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे, गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे, गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। रहबर रूहानी दिलदार मिलियो आ, बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ, बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ, स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, हे भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, ओ भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ, भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। ओ बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ, बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ,
स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। ओहो भाग खुलियो आ असांजो भाग भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। ज्ञान में ज्ञानी आ दानन में दानी। ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी। ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी। ज्ञानन में ज्ञानी आ दानन में दानी। मुख सां ॿुधाइनि था वेदन जी वाणी। मुख सां ॿुधाइनि था वेदन जी वाणी। ओहो दीनन दयाल आहे गिरधर गोपाल आहे। दीनन दयाल आहे गिरधर गोपाल आहे। दीनन दयाल आहे गिरधर गोपाल आहे। हो रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग हरि बोल। जैसिया गंगा यमुना में पानी। जैसिया गंगा यमुना में पानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। जैसिया गंगा यमुना में रहंदी अमर मुंहिंजे साईं जी निशानी। ओ निमाणन जो माण आहे राजू असां साण आहे। हा निमाणन जो माण आहे संगत सां साण आहे। अरे रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ। बाबा भगत राम जो द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ मिली करे प्रेम सां। ओ भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी। सूरत साईं जी लगी सब खां प्यारी। दर्शन सां दिल में अची वई बहारी। दर्शन सां दिल में अची वई बहारी। ओहो गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। गुलन में गुलाब आहे ॾाढो लाजवाब आहे। रहबर रूहानी दिलदार मिलियो आ। ओहो बाबा भगत राम जो ही द्वार मिलियो आ। स्वर्ग खां भी सुहिणो ही द्वार मिलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। प्यारा भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ। ओहो भाग खुलियो आ असांजो
असांजो भाग खुलियो आ हाँ भाग खुलियो आ असांजो भाग खुलियो आ जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा ओ जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण 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 हरि बोल ओ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे हे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय श्री राधा रमण हरि गोविंद जय जय सीताराम राम 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 सीताराम हे राम 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 सीताराम सीताराम हरे राम 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 सीताराम 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 राम राम सीताराम सीताराम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम सीता सीताराम बोलो सीता सीताराम हाँ बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम हरे सीता सीताराम बोलो सीता सीताराम हे सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जय जगद्गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय।
धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का। हर हर महादेव, जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री अमर उडेरे लाल भगवान भगवान की जय। श्री अन्नपूर्णा माता की जय। सीताराम जी, लक्ष्मण जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की जय। कथा विश्राम होता है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर राम चंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आयो लाल सबई चौन। झूले लाल। आज की प्रसाद सेवा श्याम जी वाधवानी परिवार अज जन्मदिन सपना मनवानी प्यार सत्कार से भरी बधाई जिंदगी मिले आपको, खुशियों से भरा माहौल मिले आपको, कभी किसी गम का सामना न करना पड़े आपको, ऐसा आने वाला कल मिले आपको। चौ हरे राम। प्रभु खूब कृपा कन। ऐं अज माधव प्रियनानी माधव प्रियनानी जो भी अज जन्मदिन तव। ऐं सपना मनवानी। अच्छा पृथ्यानी माधव पृथ्यानी ऐं सपना मनवानी। प्रसाद सेवा अन्नपूर्णा माता भंडार भरपूर रखन। खूब परिवार में भक्ति जो समृद्धि जो दान मिले ऐं दीर्घायु थियन। प्रभु जी कृपा थे सेवा सुमत विद्या दान मिले। सर्व साथ संगत 3 बार तहां ॾींदव आशीर्वाद। तहां जो समय तो शुरू थे जी। कृपा कृष्ण की मिलती ही रहे। श्याम गुरु की चलती रहे। कृपा कृष्ण की मिलती रहे। श्याम गुरु की चलती रहे। मिले सारी संगत का प्यार। दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। माधव खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। सपना भाभी खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। बोलो राधा और कृष्ण चंद्र की जय।